मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं घर में जेके जानवर हूंदा आहिनि मसलन तौर किरड़ी कूओ चमड़ा वग़ैरह उन्हनि खे मारण कीअं आहे। अच्छा, घर जे अंदरि जेके बि जानवर आहिनि मसलन तौर किरड़ियूं वधी वियूं आहिनि, कूआ वधी विया आहिनि ऐं कंहिंजे घर में चमड़ा बि आहिनि, शायदि उहे ॿाराड़ी में थी सघंदा, असांजे शहर में त न आहिनि, त उनखे मारण कीअं आहे। जेकॾहिं ॾिसो था उहे इंसान जे लाइ मुज़र थियनि था, यानी नुक़सान वारा थियनि था। किरड़ियूं एतिरियूं वधी वियूं आहिनि जो अलाह माफ़ करे अगरि कंहिं थांव में किरी पई किरड़ी त उनजो ज़हर इंतिहाई ख़तरनाक आहे। अगरि उहो कंहिं खाधे में किरी पई, उहो खाधो अगरि कंहिं इंसान खाधो त इंसान मरी सघे थो, उनजो ज़हर वॾो ख़तरनाक आहे। जेकॾहिं वधी वियूं आहिनि किरड़ियूं उनखे मारणु जाइज़ आहे। कूआ वधी विया आहिनि, इंतिहाई नुक़सानु ॾियनि था, कपिड़नि खे टुकनि था, पैसनि खे टुकनि था, हा साईं, ॿियनि शयुनि खे नुक़सानु ॾियनि था, दवाउनि खे नुक़सानु ॾियनि था, या घर में जेको कुझु सामान आहे उनखे इंतिहाई नुक़सानु ॾियनि था, त कूअनि खे बि मारणु पोइ दुरुस्त आहे। अहिड़ी तरह चमड़ा ॿाराड़ी में थियनि था, हिते त न आहिनि असां वटि, मुमकिन आहे शहर में बि कंहिं वटि हुजनि, कंहिंजे घरनि में। उहे जेकॾहिं ॾिसो मुज़िर थियनि था, जेकॾहिं हिकु ॿ चमड़ो आहे त उनखे छॾे ॾियो, हिकु ॿ चमड़ो आहे त उनखे छॾे ॾियो, पर जेकॾहिं ज़्यादा थी था वञनि ऐं इंसान खे उहे नुक़सानु ॾियनि था त पोइ उनखे मारणु जेको आहे दुरुस्त आहे। कंहिं क़िस्म जो कोई बि गुनाह न आहे, किरड़ी खे मारण में बि कंहिं क़िस्म जो कोई गुनाह न आहे, जेकॾहिं नुक़सान वारी थिए थी। बाक़ी हिकु ॿ जेकॾहिं फिरे थी त छॾे ॾियोसि, हिकु ॿ फिरे थी त उनखे छॾे ॾियोसि, कोई टेंशन न आहे। वधी वियूं उन्हनि खे मारणु दुरुस्त आहे, छाजे करे इंसान जी जान वधीक वैल्यू रखे थी, इंसान जी जान वधीक वैल्यू रखे थी। बाक़ी जेकॾहिं को नांग आहे ज़हरीलो, उनखे मारण जो हुकुम आहे, उहो भले घर में हुजे या ॿाहिरि हुजे, उनखे मारण जो हुकुम आहे। कुतो जेकॾहिं छितो थियो आहे उनजे बारे में बि सुवालु ईंदो आहे, कुतो छितो थियो आहे उनखे छा कजे, उनखे बि मारे छॾिजे, छो त इहो ज़्यादा नुक़सानु करे सघे थो। असां हिकु मरतबे जंहिं टाइम पढ़ाई कंदासीं, पोइ उन टाइम असां पढ़ाई करे नओं सुबुह सां मां फजर नमाज़ पढ़ाई करे मां वियुमि मदरसे वियासीं, फजर नमाज़ पढ़ाई करे वियासीं। हुते जीअं मां वियुमि त सबक़ ते असां नवां स्टार्ट करे नओं अञा किताब खोले करे वेठा हुआसीं त पोइ अचानक सबक़ शुरू थियो। सबक़ हिकु ॿ कलमा उस्ताद जेको आहे पढ़ाया, कुतो उते अची वियो तमामु वॾो छितो, हिकु नंढे ॿार खे अची करे मुंहं में इहो चक हईं त हिन जो पूरो हे ॻिटो लाहे वियो, पूरो जो पूरो ॻिटो। त अहिड़ा ख़तरनाक जेकॾहिं कुता आहिनि, जानवर आहिनि, त उनखे शरीयत मारण जो हुकुम ॾिनो आहे। इंसान जी जान, इंसान जी वैल्यू जानवर खां जेको आहे मथे आहे, त कंहिं क़िस्म जो कोई गुनाह बि न आहे। बाज़ सूफ़ी चवंदा आहिनि न त सर खां जानवर खे मारण जो हुकुम ॾियो था, त जानवर जेको अगरि बदमाश थी वञे, ज़्यादा नुक़सानु ॾिए त उनखे मारियो ई वेंदो, उनखे छॾियो कंहिं क़िस्म जो कोई न वेंदो।